नाज़नामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कंडीयारो मां ख़बर ॾींदालो। कंडीयारो शहर में सफ़ाई कंदड़ अमले जी बुख हड़ताल सबब शहर में सफ़ाई न थियण सबब शहर गंदगी जे लपेट में अची वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं कंडीयारो शहर जे टीएमए ऑफिस में हिकु शहरी ते टीएमओ सलीम मेमून खां मुबैना भत्तो घुरण ऐं खेसि गार गंद ऐं घटि वधि ॻाल्हाइण ख़िलाफ़ टीएमए जे ऑफिस में कमु कंदड़ ऐं सफ़ाई कंदड़ मुलाज़िमनि ठारू शाह रोड ते शामियाना हणी बुख हड़ताल ते वेही रहिया आहिनि, जंहिं सबब समूरे शहर में सफ़ाई जो कमु ठप थी वियो आहे ऐं शहर जे रस्तनि ऐं घटियुनि में गंदगी जा ढेर थी विया आहिनि। बुख हड़ताल कैंप ते वेठल मुलाज़िमनि सैयद दरबान शाह, अल्ताफ सोलंकी, जाहिद शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ऑफिस ऐं सफ़ाई कंदड़ अमले जा समूरा मुलाज़िम वेठल टीएमओ सलीम मेमून खां मुबैना भत्तो घुरंदड़ ऐं खेसि गार गंद कंदड़ शहरी खे गिरफ्तार करण जो मुतालबो करे रहिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।